वगण शहर में महंगाई जो जिन बेकाबू थी वियो आहे। वफाकी हुकूमत पारां वाधू टैक्स लगाइण जो सबब ॼाणाए दुकानदारनि हथरादू अघ वधाए छॾिया आहिनि। सब्जी, मच्छी, गोश्त, मुर्गी समेत तमाम खाधे पीते जी शयुनि जा अघ आसमान सां ॻाल्हाए रहिया आहिनि, जंहिं करे शहरी सख़्त परेशान आहिनि। हर शइ महांगी लॻी पई आहे। अटो 50 रुपया फी किलो आहे ऐं हुन सां गॾु टमाटा 200 रुपया किलो आहिनि। गोश्त आहे 400 रुपया किलो गोश्त आहे। मच्छी उन सां गॾु मच्छी बि 400 रुपया आहे। असांखे हिन हुकूमत मां काफ़ी उमेदूं हुयूं त जीअं त इहा तब्दीली जे नाले सां ही जेका हुकूमत आई आहे इमरान ख़ान जी, इन असांखे एतिरी महांगाई में ग़रीब आवाम खे पिसाए छॾियो आहे जो ग़रीब आवाम ॿियो त ठहियो, पर सब्ज़ी जा रेट एतिरा महांगा, 350 रुपया टमाटा, अटे जो मण 2000 ताईं अटे जो मण। छा ग़रीब आवाम जो छा गुज़र सफ़र थींदो उन में। इमरान ख़ान खे घुरिजे त महांगाई ते ज़ाब्तो आणे। हिते पटाटा, फ्रूट, मुर्गी, मच्छी ग़रीब जे पहुच खां जेको आहे सो परे थी वई आहे इहा शइ। रेट लिस्ट जेका कंहिं दुकान ते का बि लिखियलु कान्हे का, कंहिंखो को पुछण वारो कान्हे को, कंहिंजी मर्ज़ी आहे जेका शइ पंहिंजी मर्ज़ी थी ॾे। पालक जेका वेड़ी आहे हिकिड़ी पाव जी वेड़ी बि न आहे, उहा पालक जी 60 रुपया वेड़ी लॻी पई आहे। तव्हां हितां जे शहरनि जी ॻाल्हि ॿुधी इन्हनि जो इहो ई चवणु हुयो त असांजे वगण शहर में टमाटो, सब्जियूं ऐं आम वापे जी शयूं आसमान सां ॻाल्हियूं करे रहियूं आहिनि। कैमरामैन मोहम्मद बख्श कास्की सां गॾु अब्दुल वहीद मेओ, अवामी आवाज़ TV न्यूज़ पखो। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk।